शहदादकोट भरिसां बबर बिरादरी 7 घरनि खे बाहि लॻण सबबि समूरो सामान सड़ी खाक थी वियो। ॻोठ अब्दुल्ला मुगेरीअ में बिजली जी तारुनि मां बाहि लॻण करे नूर मोहम्मद बबर, बशीर, गुलाब, बशाम आलम ऐं मोर बबर जा घर सड़ी खाक थी विया। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि जो चवणु हो त संदन घरनि में पयल अनाज, थांव, खटूं ऐं न्याणियुनि जे ॾाज समेत समूरो सामान सड़ी खाक थी वियो आहे। हुननि चयो त संदन हयातीअ जमा पूंजी सड़ी वञण करे हू तमामु घणा परेशान आहिनि ऐं हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। 5000 रोक 4 वालियूं सोनी जूं कुरान पाक सही 2 मण कणक जा हुया सही एटम कार्ड ॿारनि जो उहो सड़ी वियो, वतन कार्ड हुयो सर उहो सड़ी वियो, ॿियो काश ॿियो लटा कपिड़ा ॿारनि उहे सड़ी विया सही सड़ी वियो आहे। अंधनि असांजो सभु सड़ी वियो आहे, माल थाल हिन ग़रीब जो कुरान शरीफ़ इहो शहीद थी वियो आहे। गॾागारो सड़ी वियो आहे मुंहिंजो, सही मां रोज़ी कंदुमि गॾागार सां। ॻोठाणनि जो चवणु हो त संदन बचा दरबदर थी विया आहिनि, वटनि एतिरा पैसा बि नाहिनि बचा जो पंहिंजा अजा ठाहे सघनि। हिकिड़ी रली बि न बती अॼु मां बचड़नि खे विझी ॾियां राति हेठि हुन लटा बि न बता अथनि। मुतासिरनि आला अख़्तियारनि खे अपील कई त संदन माली सहायता करे खेनि खाद खुराक ऐं आम वाहिपियूं शयूं फराहम कयूं वञनि। अमीर मंगणहार, सिंध टीवी न्यूज़, शहदादकोट।